العظم بالجزم بوحدته بكبريائه بسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحده وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال لا شريك له ولا نظير له ولا مشير له ولا مثل له ولا مثال له ولا كفو له ولا نظير له ولا مشير له ولا شريك له ولا جلد بلد ولد جسد رس وجز وعزم نظم له ولا جذب وصفاي بكاب بيت خصم له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية والأمامة والإمامة فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أقم الصلاة لدلوك الشمس إلى غسق الليل وقرآن الفجر إن قرآن الفجر كان مشهودا ومن الليل فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا وقل رب ادخلني مدخل صدق وأخرجني مخرج صدق واجعل لي من لدنك سلطانا نصيرا وقل جاء الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين ولا يزيد الظالمين إلا خسارا آمنت بالله صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। आशिक रसूल साहबा अहल बैत जा गुलाम ॾाढा जागी करे मुझे हबीब सोने जी ज़ात ते दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अल्हम्दुलिल्लाह जलसो शुरू थियो 26 अक्टूबर ते हाणे तकरीबन रात जो 1:30 थी वियो आहे। 27 अक्टूबर थी वई आहे। अवां वेठल जमात ऐं बीठल जमात के अल्लाह ताला ॿिनि ॾींहंनि जे जलसे जो सवाब लिखराईंदा। मां भी 2-3 ॾींहं वियोसि परे सफ़रनि ते सांगड़ नवाबशाह जे इलाके जा जलसा हा। वरी रात घर पहुतासीं, वरी सुबुह निकतुसि नूरे गोठ में तालके लखी गुलाम शाह जे भरसां मंझंदि जलसो हो। वरी वियासीं सफ़र करे पीर वसण जो इलाको जमालिन जो जलसो। हज़रत साईं क़िबला मौलाना गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो साहब मुँह में हुज्जत रखी करे मोहब्बत सां हुकुम कंदो आहे त साईं भली ॿिया जलसा करे अच, असांजे जलसे में अवल अचे आख़िर में अचे, तुझो बयान देर सां थींदो। साईं जे मदरसे में कुछ आराम करे वरी तां वटि हाज़िरी लगाई आहे। अवां जमात सगोरी जागे थी। मां भी 15 सिपारे मां सूरत बनी इसराइल मां गालिबन 9 रुकूअ मां 5 आयतूं तिलावत कयूं आहिनि। अल्लाह से को दुआ है तो रब ताला इन 5 आयतुनि जो मतलब समझाइण जी तौफीक बख्शे। कुरान मजीद जे वाइज़ में वेहण दर्स ॿुधण वॾो सवाब आहे। तवां त असर को वठी साथ ॾिनो आहे। अल्हम्दुलिल्लाह रात जो 1:30 थी वियो आहे। अञा मौलाना सबतुल्लाह जोगी साहब भी शायद अचन पिया, उन्हनि जो भी आखिरी बयान थींदो। यकीन कयो अज एड़ी महफिल में वेठा हो जो अल्लाह ताजा गुनाह भी शाणे तो, अरशद दे दर्जा भी बुलंद थो करे। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठे नाले वारे नबी से फरमायो, जय मुसलमान कुरान जी हिकड़ी आयत रुगो समझी ऐं ॿुधई त अल्लाह साईं उनके 100 रकात नफल जो सवाब तो लिखाए। तवा असर को वठी अला केतरन आलिमन जी जुबान मो कुरान समझो आ। हियर बुखारी सैयद जी जुबान मो 5 आयतूं समझंदो। वरी इंशाअल्लाह जोगी साहब जो बयान थियो, वरी दुआ थींदी जने विंदो त 1000 नफलन जो सवाब मलाइका जो रात लिखाए छडींदा। कुरान मजीद बुधण भी सवाब, बुधाइण भी सवाब। पर मुझे हबीब सोने फरमायो त रुगो कुरान जो वही दीदार करे त दीदार सा भी सवाब। फरमाए त 5 शयुनि जो दीदार भी इबादत आहे। एक कुरान जो दीदार, बो काबतुल्लाह जो दीदार। मां ताज़ो हिन साल बैतुल्लाह शरीफ जो हज पढ़ी आवा। वाह जो मज़ो आहे मक्के पाक में। सुभान अल्लाह, मक्के में रब जो जलाल आहे, मदीने में मिठे मोहम्मद जो जमाल आहे। एक बैतुल्लाह जो दीदार, बो कुरान जो दीदार। नबी से फरमायो टियों ज़मज़म जे पानी जो दीदार। चौथो फरमाए त अबे अम्मा जे चेहरे जो दीदार भी सवाब आहे। 5 नंबर ते हक वारे आलिम जे चेहरे के रुगो ॾिसण सां भी अल्लाह अजर सवाब ॾींदो। अल्लाह से पंहिंजे कलाम कुरान मजीद में फरमायो, फरमाई अक़िमिस सलात। हथ मथे करे जो कुरान सच्चो आ, ॾाढा ॾाढा जो कुरान सच्चो आ।
जेको खणी आयो उहो मलाइक जिब्रील भी सचो वा। कुरान जे सोने मोहम्मद दे कल्ब ते लथो सोनो मोहम्मद भी सचो वा। कुरान जे शहर में आयो मक्के मदीने में उहे शहर भी सच्चा। कुरान जे मोकलो रब्बुल आलमीन वो रब भी सच्चो। अल्लाह से फरमायो मुझा हबीब अक़िमिस सलात, सोना उथी नमाज के कायम कर। सवाल यो तो पैदा थे त अल्लाह से इन आयत में अकीम जो लफ्ज शो ॻाल्हायो। कुरान में 550 दफ़ा अल्लाह से नमाज जो जिक्र कियो आ। हर जाए ते अल्लाह से यो हुकुम फरमायो अकीमुस सलात, अकीमुस सलात, नमाज कायम कयो। इए नथो चवे त फ़क़रउ सलात, उथो नमाज पढ़ो, न, नमाज के कायम कयो। इन जो जवाब उलमाए तफासीरन कुरान मजीद में यो लिखियो आ। नमाज पढ़ण बी शय आ, नमाज के कायम करण अञा बी शय आ। माना रब जो इशारो आ त मां अल्लाह वट जेका बरकत वारी वडे सवाब वारी नमाज आ त उहा कायम कबी आ। हिकड़ो पेशमान थे कड जमाती थियो, जमात सा नमाज पढ़ो। शो त जमात वारी नमाज बगैर जमात वारी नमाज को 27 दर्जा मथे सवाब रखंदी आ। मुझे रहमत वारे नबी फरमायो जेको मारू हणू भरू को शरई उज़्र भी कोने, आज़ान बुधी करे मस्जिद न अचे ऐं चवे त बस असां मेरे घर में पढ़ूं था नमाज। मां रहमतुल आलमीन आया नबी पो भी साहबा के चवा त काठियूं गॾु कनि। मां अहिड़नि शख्सनि जे घरनि खे बाहि ॾेई छॾां जेको घर में तो फर्ज़ नमाज पढ़े, घर में सुन्नत पढ़ी था सघो, घर में तहजुद पढ़ी था सघो, नफल पढ़ी था सघो, इशराक चाश तवाबीन पढ़ी था सघो। बाक़ी फर्ज नमाज अची करे अल्लाह जे घर में मस्जिद में पढ़ो। जरे मानो घरों निकरे तो वुज़ू करे त कदम कदम ते मां अल्लाह उन जूं नेकियूं थो लिखरायां। कदम कदम ते मां रब उन नमाज़ीअ जा सगीरा गुनाह माफ़ तो कराया। तवां असांखे अल्लाह से नमाज ॾींहं रात में घणियूं नमाज़ा ॾिनई। ॻाल्हायो तव्हीं ॻाल्हाईंदो त कुझु वाइज़ कंदासीं। जेके निंड पिया हो पंहिंजा ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। रात जो 1:30 बजे वाइज़ ॼण सकरात वारे ते यासीन पढ़ण, न उथे न ॿुधे पर भुली विया। हलो शरीयत में भुल माफ़ आ। रमज़ान में जग पानी जो रोजेदार भुल में पियो तबे भला जेके जागो था उहे हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। कुछ ॻाल्हाईंदा हलो त सैयद जी भी दिल खुले ऐं कुछ कुरान जा लफ़्ज़ तव्हांखे समझाए वठां। तव्हां असांखे अल्लाह से ॾींहं रात में घणियूं नमाज़ां ॾिनियूं। या अल्लाह 5 नमाज़ां छो ॾिनई? रब तो फरमाए मुझा बाना तोखे इन करे 5 नमाज़ां ॾिनियूं मां, छो त तुझे हर इंसान जे जिस्म में मां रब साईं हवास भी 5 रखिया। अखियुनि सां ॾिसण जो हवास आ, कननि सां ॿुधण जो हवास आ, नक सां सिंगण जी नेमत ॾिनी मां, अखियुनि सां ॾिसण जी नेमत ॾिनी मां। ये अखियूं अथी त उलमा जा दीदार करे थो। अल्लामा राशिद ममून जो दीदार कयई, मौलाना मुनीर अहमद ढोंकी साहब जी ज़ुबान में मिठो कुरान ॿुधई, सही मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब जो कुरान ॿुधई। इन गुनाहगार सैयद जी ज़ियारत थो करे, ये कन ॾिना थई तॾहिं त वेही आलमन जो बयान ॿुधे थो। जेकर या नेमत खसे छॾाए बोड़ो करे छॾाए, हिकु अखियुनि जी नेमत, ॿियो कननि जी नेमत, टियों नक ॾिनो मां जंहिंसां सिंगण जो हवास ॾिनो मां। इहो नक तोखे ॿुधाए थो त मूसे जे घर में हलवो थो तयारु थिए। इहो नक ॿुधाए थो त पाड़े में सयूं तयारु थियूं थियनि। इहो नक ॿुधाए थो त साईं गुलाम मुस्तफ़ा जे मदरसे में मानी थी हले। यो नक ॿुधाए थो त बिरयानी थी तयार थे। नक ॿुधाए थो हाँ सही खुशबू अचे थी त ये शे
हाँ खुशबू वारिया राहत वारिया या बदबूदारा पारूथिया या भी अल्लाह ने मत दिनिया दिसणो बुद्धणो सिंघणो टे ऐं चौथी नेमत अल्लाह से फरमायो शुहण जी नेमत दिनी मैं ये हथ दिना थमाए जिस्म जा उज़वा दिना थमाए रात जो पंजी घरवारी सा हक अदा करे सियारे जी रात में भाकुर में निंड करे पंजे सजे ॾींहं जा थक धोलाए इते खिलंदा दिल सा लगे साईं गुलाम मुस्तफा भी दुआ दिनी मां भी दुआ तुझा जेके कुंवारा वेठा अल्लाह करे हिन सियारे में शादी थी वञे घणियूं नेमतूं थियूं ॻाल्हाईंदा त हलो चार दिसणो बुधणो सिंघणो शुहणो चार पंजे नंबर ते नबी से फरमायो अल्लाह सही हर इंसान के चखण जी भी नेमत दिनी आ काशे खाईंदे चखंदे सुभान अल्लाह यो जुबान जी चखण वारी नेमत आ जो सूफ जो ज़ाको ॿियो थो लगे अंगूर जो ज़ाको ॿियो थो लगे नारंगी जो ज़ाको ॿियो आ हासी बिरयानी जो मज़ो ॿियो आ हलवे जो मज़ो ॿियो आ सैन जो मज़ो ॿियो आ या जुबान जी चखण वारी नेमत ॿुधाए थी त मशीअ जो मज़ो ॿियो आ बाकरे गोश्त जो मज़ो ॿियो आ या जुबान जे चखण वारी नेमत नूर शाह भिट जे सालाना जलसे में अचण वारो या अल्लाह जुबान के चखण जी नेमत दिनी आ जेका बुधाए थी त फार्मी कुकड़ में मज़ो ॿियो आ देसी कुकड़ में मज़ो ॿियो आ ये पंज नेमतूं अल्लाह सही ॾिनियूं वरी याद कयो ॾिसणो बुधणो सिंघणो शुहणो चखणो अल्लाह जे हबीब फरमायो ये पंज नेमतूं तव हाणे अल्लाह असां खे न पंज नेमतुनि जो रोज़ानो सदको ॾियो साहबा जो से असां मिस्कीन गरीब आहियूं अल्लाह असां खे रोज़ इन नेमतुनि जो सदको ॾेई न सघंदासीं पाण फरमायो पोइ घबरायो छो था भला पंज वक्त नमाज़ पढ़दा कयो ॼणो अल्लाह खे न पंज नेमतुनि जो सदको ॾेई छॾियो तॾहिं फरमाए वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वनहशुरुहु यौमल क़ियामत अअमा मां अल्लाह जे सॾ खां मुंहुं मोड़ींदे पंज दफ़ा सॾ थो कयां हय्या अल सलाह हय्या अल सलाह मुंहिंजे सॾ ते न आहे चांहि जे कोप ते 3 कलाक पढ़ाई गिला कई पर मस्जिद में न आहे मतां नाराज़ थी पवां मतां ज़िंदगी में सुकून खत्म करे छॾिया पैसे होंदे माल होंदे निंड न ईंदई केमल फोन ईंदई त जाम शोरे में जेको माल जो टालो वञे पियो एक्सीडेंट थी पवई करे एसी जे कमरे में फोन ईंदई त तुझे पुट जी जंग भजी पई ते रेंजर अस्पताल में दाखिल थी मां अल्लाह जे ज़िक्र का मुंह मोड़ींदे पैसे होंदे माल होंदे सुकून न ॾींदो साईं या अल्लाह सुकून कीअं मिलंदो चे तो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब मां रब सुकून रखियो आ त पंहिंजे ज़िक्र में सुकून रखियो आ ये महल साईं गुलाम मुस्तफा साहब जे जलसे जी रात जा पोणा बत्ता थल ही बरकत वारो टाइम कबूलियत वारो टाइम अल्लाह जी रहमत भी न नूर शाह भिट जे न कब्रिस्तान ते रब जी रहमत लगी आई अल्लाह से ऐलान कंदो वा रात जे पोए पहर में हल मिन मुस्तगफिरिन फागफिर ला आए को गुनाह जी माफी वठण वारो मखो दुआ घुरे त मां बख्शे छॾांस आए को बीमार मखो दुआ घुरे त मां शफा ॾियांस आए को बे औलाद वारो मखो दुआ घुरे औलाद जा खजाना मां वटि आहिनि मां अल्लाह बीबी मरियम के बिना मुड़स जे भी पेट मो बार ईसा नबी पैदा करे ॾेखारियो माखो घुरो मुंहिंजी ताक़त वॾी आ तॾहिं त क़ुरान में बी जाते तारीफ़ कंदे फरमाए व इबादुर रहमानिल लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलूना क़ालू सलामा वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा रहमान जबाना
रात जो सोनी निंड करे वरी पो विच रात जो पोए से में उथंदा रात जो 2 बजे 3 बजे निंड में उथी करे मां अल्लाह के याद कंदा ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजि यदऊन रब्बहुम खौफन व तमा। रब साईं तो फरमाई 21 सिपारे में सूरत सजदा में जेके मुजा बनान उनन जा जिस्म जा पासा रात जो बिस्तरन को परे हुंदा वे उथी करे मां अल्लाह के याद कंदान ॾींहं जो जिहाद कन रात जो मुसल्ले ते मूंखे याद कन ये केॾा त शान वारा चेतो इन्नल मुत्तक़ीन फी जन्नाति व उयून एड़न मुत्तकी बानन जे ला मां रब जन्नत तैयार कया या अल्लाह केड़ी जन्नत दींदे जेजे चौधारी चश्मा हणाया या अल्लाह केड़ा चश्मा हणाया थी बुध कुरान फिया अनहारुम मिन माइन गैर आसिन। ये नमाजी ये तहज्जुद गुजार ये दीनदार ये जलसा कराण वाला ये आलिमन सा तावन करण वाला रब तो फरमा मां इन जे ला जन्नत में मिठे पानी दी नहर हणाया। सूरत मुहम्मद शवियो सिपारो व अनहारुम मिन लबनिल लम यतगय्यर तामो। ओ जन्नतियो ओ मुत्तकी बानो परहेज़गारो ओ नूर शाह जे न कब्रिस्तान जी न ज़मीन ते रात जो 2:30 बजे वाइस बुधण वारो अल्लाह से तवां जे ला चवे थो व अनहारुम मिन लबनिल लम यतगय्यर तामो। माखे राज़ी करे चो त माता जे ला जन्नत में खीर जी नहर हणाया। 1400 साल थी वियान हज़ारे साल गुजरी वियान न खीर जो रंग फिरियो वा न ज़ाइको फिरियो वा माखीअ को वधीक मिठो वा जन्नत जो खीर दुनिया जे खीर को वधीक अशो व अनहारुम मिन खमरिल लज़्ज़तिल लिशारिबीन। जन्नत में मां तवां जे ला वरी 3 नंबर ते पाक शराब जी नहर हणाया व अनहारुम मिन असलिम मुसफ़ा। इते माखीअ जो शीशो 5000 सुबह मिलावट वारी असल माखी नथी मिले। रब तो फरमाए मुझा मानो मां तवां जे ला जन्नत में माखीअ जी भी नहर हणाया। है आखिदीन मा आताहुम रब्बुहुम कुरान में फरमाए तो जेको घुरंदे मां जन्नत में दींदो साईं। आखिदीन मा आताहुम रब्बुहुम रब के दींदे इन्नहुम कानू क़ब्ल ज़ालिक मुहसिनीन। जेके दुनिया में नेको कारण वारी जिंदगी गुजारे आया कानू कलीलम मिनल लैल मा यहजऊन। अल्लाह फरमाए तो जेके रात जो थोड़ी निंड कंदा बकाया रात जो हिस्सो मां रब के याद कंदा तवां जे ला रब तो फरमाए कानू कलीलम मिनल लैल मा यहजऊन व बिल असहार हम यस्तगफिरून। जेके असर जो थी करे मां रब जे दर ते इस्तगफार कंदान ता भी हथ मथे करे जो इंशाअल्लाह 5 वक्त नमाज त पढ़ंदासी पर इंशाअल्लाह रात जो थी तहज्जुद जी नमाज भी पढ़ंदासी। या अल्लाह असा के 5 नमाज़ा छो ॾिनई अष्टवरी बी गाल बुधाया 5 नमाज़ा इन करे मिलियो अल्लाह से फरमाए तो हर इंसान जे मथों मां नेमतूं बियूं भी 5 ॾिनियूं। या अल्लाह केड़ियूं नेमतूं फरमाए नंबर पहिरों हर इंसान के मां रब साईं कपड़ा भी ॾिना। ॾिसो सुभान अल्लाह कपड़ा पातल सब कपड़ा पाए वेठा हो एकड़ो जोड़ो पातल तव वरी ॿिया जोड़ा तव्हांजा सेफ में इस्त्री थियल पिया हूंदा आहिनि न आहिनि या हिकिड़े जोड़े ते गुज़ारो आहिनि न। पेटी भरी पई आहे कपड़नि सां सेफियूं भरी पयूं थेला कपड़नि सां भरिया पिया। या अल्लाह जी नेमत आहे रब जो थोरो तवजो असांखे नंगो न कई असांखे कपड़ा ॾिनई। अल्लाह से फरमायो मुझा बाना वरी तुझे मथो बियो मुझो एहसान बी नेमत एको कपड़ा दिना माव बियो तवा के वरी मां मानी भी दियां थो खाराए सुबह जो नाश्तो भी नसीब में आ मंझन जी मानी भी खाराए थो रात जी मानी भी खाराए थो। रुगो तू असा के नथो खाराए पर जंग जे जानवरन के भी खाराए थो। तदे त हाजी इमदादुल्ला चोंदो आन के ई जानवर था जंगन में गुजारन समर साण के नकी बाहि बारन असुर जो उथे पांजो साईं पुकारन उन्यायल बुखायल उहे के खाराया।
सो अल्लाह गो सो अल्लाह गो जिने डांद न बिजो तनी आसरो तुझो अवल दे उनन के पो उभारे सिजो करे कमन पांजन में पांजी सिधाई बिना मशवरे दे बनाए खुदाई सजी खल्क उन दर करे थी गदाई बादल भर जे रहमत जामिया के वसाया सो अल्लाह गो नूर शाह बिट जे न सालाना जलसे में पूरी सिंध जा आयल मुसलमानों तवज्जो कयो एक नेमत कपड़ा दिने बी असा जे मथो नेमत जो असा के दी रात मानी भी खाराए थो टी नेमत अल्लाह साईं जी रोटी कपड़ा मकान रब तो फरमा मा तो के रहण जे लाए घर भी दिनो माई ए चौथी नेमत मा अल्लाह जी तो के सुकून वठण जे लाए घरवारी भी दिनी माई हमरा वडी सुभान अल्लाह की अल्लाह इने के नसीब कराइंदो घणी नेमतूं थियूं गलायो बाबा चार रोटी कपड़ा मकान चौथो घरवारी पंजे नंबर ते मुझे साईं फरमायो जेके अल्लाह पांजी सवारी दिनी आ इया भी वडी नेमत आ जलसो पूरो थींदो जेके सवारी आए वो आराम सां वेंदो जेके सवारी ना आए साईं गुलाम मुस्तफा के चवंदो बिस्तरो दे त निंड कया मदरसे में सुमा हिते सुमा काडे वना या सवारी भी वडी नेमत आ वो भली के जियला मिली के अल्टो कार मिली के कल्टस मिली के मेरान मिली और माद चांदो हिन दौर में जेकरे के गडा गाडो पांजो मिले या भी नेमत आ सवारी आ साइकिल भी नेमत आ मोटरसाइकिल भी नेमत आ अल्लाह से फरमायो ये पंज नेमतूं दिनियूं थमाव हाने तवा जे मतो हक आ मां अल्लाह के न पंज नेमतुं जो रोजानो सदको दियो साईं रोटी कपड़ा मकान घरवारी सवारी इन जो सदको अल्लाह के असा गरीब सा भी काडो दई सकंदा से फरमा मुजी उम्मत ते अल्लाह मेहरबाना जेको फजर जोर असर मगरिब इशा नमाज पढ़े जणो अल्लाह से के न पंज नेमतुन जो सदको दई छड़े इन करे असा के पंज नमाज़ा मिले वरी मुझे साईं फरमायो दुनिया वारो हर इंसान जे मतो वडे में वडा इम्तिहान भी पंज घणा इम्तिहान जल्दी गलायो इंशाअल्लाह तांजी जान छडाइंदा से जल्दी दुआ कंदा से पंज वडा इम्तिहान थव साईं केड़ा फरमा नंबर पेरो मौत वडो इम्तिहान आ मौत वडो इम्तिहान आ आसे सकरात डाडी दुखी आ चल रब माफ करे चल मौत ता असा जो आसानी सा थे कल्ला इज़ा बलगत तराक़िय वक़ील मन आखिरी टाइम थींदो मुझे साईं फरमायो बुछरन अमलन जे करे जालिमन जो साह दुखियो निकिरदो के जो पेरन मो साह कडी इज़राइल गोडन में बंद कंदो अल्लाह अकबर गोडन मो साह कडी दुन में बंद कंदो वरी दुन मो साह कडी वरी गले में बंद कंदस मैयत रणियों कंदो मैयत आवाज कंदो रणियों कंदो हासे साह बीजी वेंदो फलौला इज़ा बलगतिल हुल्क़ूम व अंतुम हीना इज़िन तंज़ुरून अखियों खुपी वेंदस मथे पो मिट माइट भी रणियों करे चवंदा वक़ील मन राक़ आइन को मदरसे जा तालिब वठी जो अबे जे मथों का यासीन पढ़ंद को साह निकरे ॾाढो ॾुखियो मौत थींदो अल्लाह शल माफ करे अल्लाह के राजी कयो तौबा कयो राज बथन थाई कबूलियत जी घड़ी आ दुआ थींदी जो अल्लाह के रोई परचायो छल मौत आसानी सा दे पाण फरमायो कल्ला इज़ा बलगत तराक़िय वक़ील मन राक़ि व ज़न्न अन्नहु अल फ़िराक़ वल्तफ़त साक़ बिसाक़ पिनी पिनी सा मिली वेंदी इला रब्बिक यौमइज़िल मसाक़ और रब छोटी मौत में तकलीफ थिस अल्लाह फरमाए तो फला सद्दक़ वला सल्ला न करी सचो गलाए न करी नमाज पढ़े वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला इन कुरान के पुठी जे पोयो उछलाए ते मिड़े मुलन जा दड़कान शांजी जन्नम शांजी क़यामत आप वडाई करे हलियो वयो वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला थुम्मा ज़हब
इला अहलिही यतमत्ता घर मोटी आयो बेनमाज़ी के अल्लाह से पिटियो वा बदवा कई थे औला लक फाउला शलका खुदा जी मार पवई सुम औला लक फाउला खुदा जी का वरी मार पवई तेजे करे दोस्तों ये सैयद हबीबुल्लाह शाह आखिर में यो पैगाम दई थो वनेवा अल्लाह जे तरते 5 वक्त नमाज जरूर पढ़ो पानी मस्जिद के आबाद कयो महल्ले के आबाद कयो त तवा जो मौत आसानी सा थींदो सकरात सोली थींदी इंशाअल्लाह साईं बियो इम्तिहान केड़ो आ तवज्जो के मां 5 मिनटन में गाल खत्म तो कया साईं जन इशारो दिनवा साईं शाह साहब दुआ ता जी थींदी अल्लाह अकबर कबीरा साईं बियो इम्तिहान केड़ो आ फरमा बे नंबर ते इम्तिहान मौत का पो वरी कब्र इम्तिहान आ नबी से फरमायो बेनमाज़ी जी कब्र पासिरी पासिरी सा मिली वेंदी नमाज़ी जी कब्र अल्हम्दुलिल्लाह ही अख खोली दो जैसी ते नजर खोटे ऐसी ते कब्र कुशादा थी वेंदी बियो इम्तिहान कब्र थव पेरो इम्तिहान मौत थव साईं टियों इम्तिहान केड़ो आ फरमाया मैदान महशर टियों इम्तिहान मैदान महशर में मुझो साईं तो फरमाए मां भी उन्हनि के सुञाणींदुम जेके फजर जो वुज़ू कन ज़ोहर जो वुज़ू कन असर जो वुज़ू कन मगरिब इशा वुज़ू कंदा नमाज जे करे इन्हनि जे जिस्म जा 5 युज़वा चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदा मां मोहम्मद उन्हनि जो हथ पकड़े अल्लाह के चवंदुमि या अल्लाह हे मुंहिंजा थी एक मौत बो कब्र टियों महशर चौथो इम्तिहान दव पुलसरात वार खो सनी तलवार खो तिखी इंशाअल्लाह नमाज़ी इए किरास कंदा जिए बिजली जो चमकार थींदो आ पंजो इम्तिहान थव सिरात मीज़ान जिते ये ताराजी लगंदी सजे पासे नेकियूं पवंदियूं खबे पासे गुनाह जो वजन थींदो फमन फकुलत मवाज़ीनुहु फउलाइका हुमुल मुफलिहून जेंदी ताराजी में नेकियूं घणियूं थियूं आसे पलवड़ो वधी वियो वजन वधी वियो सजो पासो तो वो कामयाब आ वमन खफ़त मवाज़ीनुहु फउलाइका हुमुल खासिरून जेंजो खबो पासो ताराजी जो आसे हलकड़ो थी पियो वो नुकसान में आ वो फरमाए पेरों पुछा उते भी नमाज जी थींदी जेंजी नमाज सही निकती त इंशाअल्लाह बिया अमाल भी सही निकरदा चो इंशाअल्लाह 5 वक्त पढ़ंदासी यो घर वारन के भी चो वामुर अलक बिस्सलात वस्तबिर अलैया केतरन मर्दन के घर वारी जहन्नम में वठी वेंदियूं या अल्लाह मुझो मुड़सा मुखे लटे कपड़े ते सख्ती कयई माल जी खीर जी खिदमत ते जानवरन जी खिदमत ते विणंदो हो पर मुझो मुड़सा कदी माखे नमाज ला न थी घर वारी मुड़स के जहन्नम में वठी वेंदी पाण जो जहन्नम में वेंदी बेनमाज घर वारी के भी नमाज पढ़ायो मुर्शिद जे मतो हक आ त क़यामत दी पुछा थींदी कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसूलन अन रयत मुर्शिद को पुछा थींदी त मुरीदन के नमाज ला चई वडी भेण को पुछा थींदी त नंढी भेण के नमाज ला चई पी को पुछा थींदी त औलाद के नमाज ला चई असा खतीबन मुबल्लिगन को क़यामत दी पुछा थींदी त करे नमाज ला भी माण्हू के चयो असा पंजो बार लायूं वथा हे त माने हिकड़ी आयत ते गलायो अना 4 आयत बियूं भी रजी वयो वरी इंशाअल्लाह ता जे पाड़े में जलसा आइन वरी इन आयतुन जी तफसीर के उते खोलींदासे दुआ करियो त अल्लाह ताला इन जलसे के कबूल फरमाए हजरत साईं जन सा जिन तावन अल्लाह उन जी खिदमत के कबूल फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।